साल में पंहिंजे बचाइण लाइ मुंहिंजे पंहिंजे पुट खे शहीद करे छॾियो। 10 गोलियूं हणी हिन मासूम कारोबारी पढ़ियो लिखियो हिटर जो शागिर्द हो मुंहिंजा बचो आहे जेके वकील आहे जेको हुनजी पढ़ाई उते रुकी कई आहे हू मुंहिंजो यूनिवर्सिटी में पढ़े थो सिविल इंजीनियर आहे। मां ग़रीब मज़दूर हारी माण्हू खां बचण खे पढ़ाए मुंहिंजी ज़िंदगी जी झोली आहे उजाड़े छॾी मुंहिंजी घरवारी आहे सो सीरत पई आहे। मूंखे इंसाफ़ करे हक़ीक़त गिरफ़्तार करे साफ़ जांच कई मुंहिंजी इहा ई अपील आहे। जंहिंजो पुटु पहिरियां क़तलु थियो 15 शोबान जी राति ऐं ॿियो असांजो आहे शहीद इमरान जंहिंजो पीउ गेबी खान लुंड आहे बेगुनाह सबब गुलाम सरवर लुंड वकील पंहिंजे कारे कोट जे असर रसूख खे ताक़तवर बणाए ऐं हिन बेगुनाह ॿिनि खे शहीद कयो। पहिरियों क़तलु जॾहिं न कयो हो त उन में ई मुख्य जवाबदार आहे गुलाम सरवर लुंड वकील जेको पंहिंजो पाण खे बचाइण लाइ अदालतुनि खां बचण जे लाइ हुन वरी गेबी खान लुंड जे पुट शहीद इमरान खे क़तलु करे FIR जो कूड़ो ग्राउंड ठाहे ऐं हुन पंहिंजो बचाव वरितो जंहिंजो इल्ज़ाम वरी बहादुर वारी दर ते ॾिनो वियो। असां आला अदलिया खे गुज़ारिश था कयूं त इहो हिकिड़ो कारे कोट में दरंदो आहे वहशी आहे हीउ कातिल आहे। हीउ अञा 3 क़तल जो बि सोचे रहियो आहे छो जो हिनखे 3 क़तलु करण में आसानी थींदी छो 2 क़तल करे चुको आहे। इंतिज़ामिया को बि हुनखे गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं इंतिज़ामिया जेके पुलिस ख़ासि करे पुलिस जी न हली आहे हिन में को बि कानून न आहे। अगरि जे पुलिस सची थिया त पहिरें क़तल में गिरफ़्तार थिया त पोयों क़तल न थी सघे हा। पर जज साहबनि खे असां गुज़ारिश कंदासीं त हिनखे तव्हां कहिड़े तरह ते रिलीफ ॾेई रहिया आहियो। हीउ ज़मानत ते छो आज़ादु आहे? हीउ हिकिड़ो कातिल आहे ऐं पंहिंजे गाॾीअ ते हीउ साहिरन हिकिड़ो एलंबो हयो थो हुते किथे ही पाण खे DSP थो सदराए ऐं किथे ही पाण खे जज थो सदराए। इहा गाॾी काफ़ी दोहनि में मुलस थी रहे इन साहिरनि जे करे हिन खां का बि चेकिंग नथी कई वञे ऐं उन खां पोइ हुनजो भाउ आहे पंहिंजे भाउ जे ख़िलाफ़ आवाज़ उथारे थो इंसाफ़ हलाए उनखे मौतमार धमकियूं जंहिंजो हुनजे भाउ खे धमकियूं मौतमार त हाणे मां तुंहिंजो वारो आहे तोखे क़तलु कंदुसि। उनजो भाउ ऐं उनजो जेको अहल अयाल आहे सभु टिजी डप खां वीचारो रोईंदा रहंदा। हीउ कातिल सरेआम दहशतगर्दी वधाईंदो रहे ऐं उन्हनि खे धमकियूं ॾींदो थो रहे। असांजी ख़ुदा रा अपील आहे सिंध बार काउंसिल खे त हिन जो कारो कोट हिनखे कहिड़े तरह तां ॾिनो वियो आहे। हिकिड़े कारे कोट में कारो नांग आहे हिन काफ़ी ॻोठ उजाड़िया आहिनि काफ़ी घर उजाड़िया आहिनि। असां मुतालबो था कयूं त हिन जो लाइसेंस रद्द करे हिनखे गिरफ़्तार करे कानून जे कटे वेंदो वञे। जेको आहे फेर इन्वेस्टिगेशन करे ऐं सर्वर ऐं हुनजे ॿाहिरि खे जेके हक़ीक़ातुल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे जेको हुननि जी काल कोठड़ी आहे कोर्ट जो कटाइणो आहे उन में गिरफ़्तार करे बंदि करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जीअं 2 खूननि सां इंसाफ़ थिए। मां पहिरियों खून थियो त मूं हिते न्यूज़ कई त हीउ ॿियो खून कंदो मूंखे ख़दशो आहे ऐं हुन करे ॾेखारियो। हाणे अञा बि असांखे ख़दशो आहे त 3 क़तल कंदो छो जो हिनखे ॿधो न आहे गिरफ़्तार न आहे त खूनीअ जी असुल जॻह जेल हूंदी आहे कस्टडी हूंदी आहे। हिनखे अञा ताईं कस्टडी न आहे कयो कंहिं बि क़तल में ॿियो कयो त हाणे 3 बि कंदो। हुनखे हिकिड़ो लेसन वकालत जो आहे ॿियो क़तल जो आहे माना हुनखे लेसन आहे क़तल कंदो हुनखे गिरफ़्तार केरु बि कोन कंदो। सभु ख़ामोश लॻा वेठा